700 कुरान शरीफ जो आयतों नमाज के बारे में आलम सगोर ने कहा जो नमाज न तो पढ़ी वो जनो कुरान शरीफ जे 700 आयतन के पुठी रही बी रे वो यो खट्यो खाई कुरान मजीद में अल्लाह फरमाए दिल जी गहरा इंसान बीजा दे अल्लाह ने वरी नमाज राई फरमाया और फरमाया कि मुसलात लका व अक़रिज़ुल्लाह हर हाल में यूं करता है अदा करवा मुझा अज़ीज़ो मुझा दोस्तों मुझा भाइयों जे करे को मानो नमाज की कला दो करे नबी ने फरमाया मन तरक सलात मुतअम्मिदन फक़द कफर जिन जानी वाली की नमाज शरीफ उन कुफर कयो बी हदीस शरीफ में ये तो जे रैन फरमायो मन तरक सलात मुतअम्मिदन फजज़ाउ जहन्नम सैयद फरमायो जिन जानी वाली की नमाज शरीफ उन मानो पंहिंजे लाइ जहन्नम जी बाहि में हे अल्लाह जो कुरान मजीद मुझे मथे दिया सब ने आयो अल्लाह जो कसम साख सांगो जवा बेनमाजी दुनिया में भी तबाह बर्बाद कब्र जे अज़ाब खुमी न तो बची सके महशर जे मैदान जी तकलीफ गामी न तो बची सके आखिर में जन्म जी बार खुमी न तो बची सके फी जन्नाति यतसाअलून अनिल मुजरिमीन मा सलककुम फी सक़र क़ालू लम नकु मिनल मुसल्लीन केड़ा केड़ा कुरान मजीद के सचो दा जो हथ मथे खणो त मान साहब सचो आ कुरान मजीद वो बुधो कुरान नबी से फरमाया जाए जन्नती जन्नत में रवाना दिला तो जन्नत यूं खोले हे
हेठ नजर कंदा त जन्नत के जन्म जी बाहि नजर ईंदी जन्म जी बाहि में बेशुमार जलंदे सड़ंदे जन्नत के माण्हू नजर ईंदा पर उन्हनि मां कुझु ॼाणू सुञाणू माण्हू बि हूंदा हाँ पोइ जन्नती उन्हनि खे सॾ कंदा ओ विराना ओ टीरा ओ मदीरा ओ चाचा ओ मामा ओ मासी ओ नानी ओ दोस्त ओ यार हाल अनिल मुजरिमीन मा सलककुम फी सकर तांगे शाजे लाए जन्म जी बाहि में उछलायो रयो करे तीखा करे दाऊं करे जन्मी जन्नतन के जवाब ईंदा चवंदा कालू लम नकु मिनल मुसल्लीन असां नमाज़ न पढ़दा तॾहिं अल्लाह से असांखे जन्म जी बाहि में उछलाए छॾियो आहे कुरान मजीद ऐं तव्हां जन्म जी बाहि खे मस्करी बणायो मज़ाक बणायो कुरान मजीद में अल्लाह फरमाए वक़ूदुहा अन्नास वल हिजारा उइद्दत लिल काफिरीन ये दुनिया वाली बाहि गैस वाली बाहि जियां गैस वधायो त बाहि वधे ये दुनिया वाली बाहि काठन वाली बाहि जियां काठ वधायो त बाहि वधे ये दुनिया वाली बाहि पेट्रोल वाली बाहि जियां पेट्रोल वधायो त बाहि वधे ये दुनिया वाली बाहि घासलेट वाली बाहि घासलेट वधायो त बाहि वधे ये दुनिया वाली बाहि शेणन वाली बाहि शेणा वधायो त बाहि वधे आखिरत वाली बाहि जहन्नम वाली बाहि माण्हू वाली बाहि जीअं माण्हू जहन्नम में वधदा तीअं जहन्नम जी बाहि खे जोश ईंदो तीअं जहन्नम जी बाहि खे जलाल ईंदो तीअं जहन्नम जी बाहि वलवले में ईंदी अल्लाह फरमाईंदो मां जहन्नम हूं बिला करूं यौम नक़ूलु लिजहन्नम हल इम्तलअत व तक़ूलु हल मिन मज़ीद ओ जहन्नम दे हाल भरी कनकान रयो करे दाऊं करे चीखा करे जहन्नम वलवले में अची चवंदो हल मिन मज़ीद ओ मुंहिंजा अल्लाह अञा बेनमाज़ी मोकिल त मां उन्हनि खे निकोड़िया अञा मुशरिक मोकिल त मां उन्हनि खे सज़ा ॾियां अञा बेदीन मोकिल त मां उन्हनि खे सारियां ओ यारो जहन्नम वॾो ख़तरनाक इलाइक़ो आहे खतरनाक जगह बुरे मां बुरी जाया किने मां किनी जाया जेके अल्लाह से हीअं कुरान मजीद में बयान फरमायो आहे अल्लाह वरैल जन्नह व मवाहुन नार व बिसल मसीर किने मां किनी जाया त जहन्नम बुरे मां बुरी जाए नबी साईं फरमायो दुनिया वाली बाहि खां 70 गुना या जहन्नम वाली बाहि मथे तेज अदा थोड़ो तजुर्बे जे लाइ इन दुनिया वाली बाहि में हिकिड़ो मिंट छड़ी ईअं आंगुर जले ॾिसो सही सघो था या तपश सही वेंदो ॻाल्हायो नथा पोइ कीअं जहन्नम जी बाहि बर्दाश्त करो जेका 70 गुना दुनिया वाली बाहि खां मथे जंहिंजो बहिराणो ख़ुदि माण्हू
जे जन्म जी बाय में थबा भी बाय जाऊंगा फी अमद मुमद्ददा जे जन्म जी बाय में जंजीर भी बाय जाऊंगा खुलू फगुलू सुम्मल जहीम सल्लू सुम्म फी सिलसिलतिन ज़रवा सबून ज़िरान फस्लुकू जे जन्म जी बाय में कपड़ा भी पाए जाऊंगा जे जन्म जी बाय में जुतियों भी पाए जाऊंगा नबी से फरमायो घट में घट जेके अल्लाह जन्म जो कयो वेंदो उनके अल्लाह ताला रुगी जन्म जी पाए जो जुतियों पाराईंदो साईं फरमायो जुतन पाराइण जे करे एडी उनके तकलीफ़ वेंदी जो उनजो मेजालो इएं तजगुदो जो साईं फरमायो जीअं देगड़ीअ में बाहि जे करे पाणी बरतंदो आहे छड़ी जुतन पाइण जे करे मेजालो उनजो हीअं टपा ॾींदो अदा जुतन में जॾहिं एॾो असर हूंदो बाहि वारे में त लिबास त लाइ छा हूंदो बाहि त जहनम जे लाइ छा हूंदी को फिकुर ई न आहे को कंहिंखे ख़्याल ई न आहे जहनम जो का सोच ही न मुझे प्यारे नबी मुझे सोने नबी फरमायो जहनम वारी बाहि सुजाईंदी दुनिया वारी बाहि साड़ींदी आहे त सिकोड़ींदी आहे सोढ़ो कंदी आहे आखिरत वारी बाहि जहनम वारी बाहि साड़ींदी त सुजाईंदी नबी फरमायो जन्म जी वेकवारी जाए एडी वेकरी थींदी जो साईं फरमायो 500 किलोमीटर जेतरी साईं फरमायो जेकर एक जन्म के खणी करे मक्के मदीने जे विच में वियाजे त एडो मक्के के टच कंदो एडो मदीने शरीफ के टच कंदो एडो सुजी वेंदो ओ खुदा जा नबी से फरमायो जन्म जी बाहि सारे जन्म के एडो सुजाईंदी जो ये खल जेका ॿाहिरियां या 42 थथड़ी थी वेंदी नबी से फरमायो जन्म जी बाहि सारे एडो सुजाईंदी जन्म के जो एक कुले खां ॿिए कुले ताईं जेकॾहिं को माण्हू सफ़र करे जन्म जे साईं 500 साल भजी थकी पवंदो पर ॿिए कुले ताईं जन्म जे ते पुॼी न सघंदो ओ यारो मुश्किल बनायो त जन्म खे जन्म वॾो ख़तरनाक इलाइक़ो आहे ख़तरनाक जॻह आहे जिथे माण्हू मौत खे ॻोल्हींदा हूंदा अईनल मौत अल्लाह सही जवाब में फरमाइंदो ला यमूत फिहा ला यमूत फिहा वला यहया अल्लाह फरमाइंदो अॼु मां मौत खे मारियो अॼु तव्हांखे मौत न मारींदो रहियो कला जन्मी रब खे फरमाईंदा अल्लाह असांजो जन्म में साह मुंहिंजो पियो आहे थोरो त ॿाहिरि कर त साह खां रब जवाब में फरमाईंदो वमा हुम बिखारिजीन मिनल्लाह नबी साईं फरमायो जीअं पाणीअ में कंहिंजो साह मुंहिंजे जहन्नम में ईअं साह मुंहिंजो हेॾे निहारियो सम्झिजो ॻाल्हि खे दुनिया में जेकॾहिं कोई माण्हूअ खे पाणीअ में गोतो ॾिजे वो तड़पी तड़पी मरी वेंदो पर जहन्नम में जंहिंजो साह मुंझंदो वो तड़पदो मरदो कान केॾी तकलीफ़ आहे अदा थोरो कंहिंखे गोतो ईंदो आहे पाणीअ में तारा कीअं निकिरींदा आहिनि छा हालत थींदी आहे
खुदा जी ज़ात जो कसम मुखे वक्त याद आ मांगे दोस्त वठी आ शाख ते सिंध वावा सां वॾु उते तड़ कराइण जे लाइ मां बेतारू मिड़े तार हणंदो पियो वञा मुखे कहिड़ी ख़बर त को पाणी मूंखे गिलींदो अहिड़ो पाणी मूंखे वकड़ चाढ़ियो जो मां पाणी जी ज़द में अचियुसि अल्लाह जी ज़ात जो कसम आ जंहिं महिल मूंखे गोतो आयो न दुनिया मूंखां विसरी वई हिकु दफ़ो गोतो आयो गुड़ 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 वरी मां मथे थियुसि वरी हेठि पाणी खणी वियो वरी गुड़ 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 वरी मथे तारा वारा मुंहिंजा निकिरी आया अॼु ताईं उहा तकलीफ़ मूंखां विसरदी न आहे एॾो मूंखे ईज़ाउ आयो पोइ आख़िर हिकिड़ो ॿियो दोस्त हो हुन अची धिका ॾिना मूंखे अची किनारे ते पुॼायो पोइ बि मूं में साह न हो तक़रीबन महीने ताईं ॼण त मां सम्झां पियो त मां में साह ई न आहे एॾो ईज़ाउ अची वियो खिलण जी ॻाल्हि न आहे सम्झण जी ॻाल्हि आहे त एॾी तकलीफ़ जॾहिं पाणीअ में गोतो थो अचे माण्हू खे एॾो ईज़ाउ थो अचे ऐं जहन्नम में माण्हू ईअं पियो हूंदो साह बि मुंझंदसि न मरंदो न इहा तकलीफ़ ई ख़तमु थींदसि छा हालत हूंदसि खाधो जहन्नम जो क़ुरान में बयान कुरान मजीद में अल्लाह फरमाया किलून मिन शजर मिन लकुम अल्लाह कोफ्ता है कोरमा जन में न मिलदा पर दाल भी न मिलदा सब्जी भी न मिलदा पर बाजरी जी मानी भी न मिलदन जुअर जी मानी न मिलदन ओ मुझा दोस्तों सादा चावल भी न मिलदन खिचड़ी भी न लाकिलून मिन शजर मिन लकुम अल्लाह फरमायो मैं जहन्नम जे लाइ थुअर जे वण जो इंतजाम कियो आहे नबी से फरमायो थुअर वारो वण मोहम्मद करीम ॾिसी आयो आहियां सॼो कंदन में भरियो पियो आहे नोकदार वॾा कंदा रड़ियूं करे दाऊं करे जंग में अल्लाह खे फरमाईंदा ओ अल्लाह साईं महिरबानी करे असांखे कुझु खाराए त ॾियूं अल्लाह फरमाईंदो मां देर न कयो जल्दी कयो इन थुअर वारे वण मां गतरा कटे जहन्नम खे ॾियो त खाइनि त ख़बर पवेन नबी से फरमायो जॾहिं मलाइक थुअर वारे वण मां गतरा कटे हाँ खणी ईंदा जहन्नम खे जॾहिं उहे गतरा ॾिना वेंदा हैरान थी वेंदा खणी गतरनि खे ॾिसी चवंदा अल्लाह साईं हे कीअं गतरा खाइबा हे कीअं चॿाइबा हे कीअं नियम पालींदा हे कीअं असांजी बुख मिटाईंदा रब जवाब में फरमाईंदो लईस लहुम ताअम इल्ला मिन ज़रीअ ला युस्मिन वला युगनी मिन जू अल्लाह फरमाईंदो तव्हांजे लाइ ॿियो खाधो ई न खाओ त इहो खाओ ॿियो तव्हांजे लाइ कोई खाधो न नबी से फरमायो मजबूर थी जहन्नमी बेनमाज़ी बेदीन मुशरिक ऐं काफ़िर मस्जिदों खां परे रहण वारा रागम सां मोहबत करण वारा अल्लाह जी नाफ़रमानी करण वारा मां मोहम्मद करीम खे नाराज करण वारा तो आखिर ये गतरा हथन में खणी ॾिसी ॾिसी अल्लाह जो जवाब दी मजबूर थी बुख जे करे रात में ये गतरा विझंदा वेंदा साईं फरमायो चॿारींदा पर चॿारे न सघंदा नोकदार कंदा उन्हनि खे वात में लॻंदा आखिर की करींदा त जीअं बुख मिटिजे और मुंहिंजे प्यारे नबी फरमायो जॾहिं गीत ॾींदा वेंदा
तो फांसी कोन कंडा अंदर नहीं में ग्रीविन यो गतो हेठ न लंदन वडो जोर डिंगा वणो गीता नींदा यो गतो हेठ ले पेट ताई बुझे त पेट जी भूख खत्म दे साईं वमायो कोशिश करे करे थकी पवना पर यो गतो हेठ न लंदो आखिर आंगयो हंदा तबराए न गतरे के बाहर करूं नीय में फांसी कोन ॾाढी तकलीफ़ आहिनि ॾाढो ईज़ा आहिनि वो अॻे साम जो पियो वरी हाणे यो गतो कदन वारो नीय में फालतू न तड़पदा हे मच्छी वांगुरु थकदा रहियूं कंदा चीखा कंदा अल्लाह के वरमाईंदा अल्लाह से असां अॻ में ई चऊं पिया असां ये न खाई सघंदा कीअं खाइबा कीअं चबाइबा कीअं असांजे पेट में गता वेंदा साॻो ई फांसी पिया आहिनि नड़ीअ में हाणे न पेट में था वञनि न ॿाहिरि था निकिरनि दुनिया जे जान में मानी खाईंदासीं गिरो फांसी पवंदो रात में त पाणीअ जो ढुक मत वणंदासीं भला हाणे महिरबानी करे पाणी त पीआर रब आवाज़ ॾियो तुस्का में आई नानिया ओ मलाइको हिननि खे टच कंदड़ जानवर जो पाणी ॾियूं त ख़बर पवे पर ख़ालिस जानवर जो टच कंदड़ पाणी न हुजे ला यज़ूक़ून फ़ीहा बरदन वला शराबा इल्ला हमीमन व गस्साक़ा अल्लाह माना बुधो ता जो हाँ चीर दो अल्लाह फरमाइंदो मलाइको ये जेके भी जहन्नम में प्यान बेनमाजी बेरोज़ायद बेदीन नाफरमान इन्हनि खे पाणी ॾियो जानवर जो टचकदड़ पर ला यज़ूक़ून फ़ीहा बरदन वला शराबा इल्ला हमीमन व गस्साक़ा जेको इन्हनि जो पखानो जहन्नम जो जहन्नम जी बाहि में वियो आहे इहो खणी बि हिन पाणीअ में मिलायो जेको पेशाब इन्हनि जो वियो आहे इहो पेशाब बि खणी हिन में मिलायो जेका जहन्नम में औरत निकिती आहे जहन्नम में इहा रत खणी हिन में मिलायो जेका पोइ निकिती आहे जहन्नम जहन्नम जी बाहि में इहा पोइ खणी हिन पाणीअ में मिलायो नबी सईं फरमायो एॾो बदबूदार भक्त वारो पाणी हूंदो जेकॾहिं हिकिड़ो गिलास अल्लाह साईं उहो दुनिया जे जान में हाराए त दुनिया वारनि माण्हुनि जो धप जे करे जीअण जंजाल थी वञे एॾो हवस वारो बदबूदार पाणी और साईं फरमायो टचकदड़ पाणी में एॾो हूंदो जेकॾहिं हिकिड़ो गिलास अल्लाह दुनिया जे जान में हाराए त ज़मीन सॼी पई बुरकारे दुनिया वारा माण्हू ज़मीन ते घुमी न सघनि ओ यारो इहो टचकदड़ पाणी बदबूदार पाणी जॾहिं मलाइक खणी ईंदा अची हिननि जहन्नमनि खे बेनमाज़नि खे बेरोज़ादनि खे बेदीननि खे हा ॾींदा जहन्नमी ॾिसी पाणीअ खे पाखानो ॾिसी पेशाब ॾिसी रत पूरी ॾिसी रहियूं करे चवंदा ओ अल्लाह साईं कीअं पाणी पीबो टचकदड़ बदबूदार पाणी अल्लाह जवाब में फरमाईंदो तुस्का मिन आईन वानिया लैस लहुम ताअमुन इल्ला मिन ज़री ला युस्मिन वला युग़नी मिन जू जो सच्चो आहे कुरान जो सच्चो आहे कुरान अल्लाह अल्लाह फरमाईंदो इहो ई पाणी आहे तव्हां पियो त पियो न त तव्हांजे अमर
नबी साईं फरमायो ॾिसी पाणी खे टचकंदो टकंदो पाखानो पेशाब ॾिसी जहन में पाण खे झले न सघंदा ज़ोरीअ पींदा छो त उहा बला इन्हनि खे निड़ीअ में पई पटींदी वो थुअर वारो टुकड़ो पियो इन्हनि खे छिकींदो हे मजबूर थी उन थुअर वारे टुकड़े खे लाहिण जे लाइ डुक हणंदा वेंदा नबी साईं फरमायो जीअं जो वात में डुक हणंदा वेंदा सॼो वात सही पवंदुमि यकदम की तरी रात जी टुकुर लहे पेट में मुझे आकाश मुझे रब से फरमायो टुकुर द थुअर वारो न रहंदो जीअं इहो पाणी निड़ी चीरे पेट में पुॼंदो पेट ठा करे फाटी पवंदो आधा टुकर टुकर थी करे जी ॿाहिरि किरी पवंदो पर पोइ बि मरंदा न मौत आहे ई न जहन्नम रहियूं कंदा अइनल मौत काॾे मौत हेड़ी जिंदगी को वाचना अइनल मौत काॾे मौत मौत मारे ओ मौत तूं काॾे वई असांखे मार चीखा कंदा दाऊं कंदा नबी साईं फरमायो हेठियूं जब वकड़ खाई खाई दुन ते पियो उन्हनि मथियों जब वकड़ खाई खाई विच मथे ते पियो उन्हनि ॾिसी बि न सघंदा अखियूं बंदि थी वञनि मुंहिंजे आका ने फरमायो ज़ुबान पेरनि में पई लताड़ बन ओ यारो किन्ने मां किन्नी जिंदगी आ त जहन्नम जी आ बुरे मां बुरी जिंदगी आ त जहन्नम जी आ तकलीफ मां तकलीफ वारी जिंदगी आ त जहन्नम जी आ तंहिंजे करे अल्लाह जो वास्तो तो पाण खे जहन्नम जी बाहि खां बचाइण जी महिनत कयो तॾहिं अल्लाह الذين آمنوا قوا أنفسكم وأهليكم نارا وقودها الناس والحجارة وأعدت للكافرين वॾे आवाज़ सां अजीजो वाह जो हिकिड़े अल्लाह वारे लफ़्ज़ लिखिया आहिनि त जंहिं शइ खां माण्हू बची सघे थो उन खां बचण जी महिनत नथो करे यानी जहन्नम जी बाहि माण्हू बची सघे थो महिनत करे गुनाहनि खां पाण खे बचाए नेक करे निमाज़ी करे क़ुरान जो आशिक़ करे जहन्नम खां चओ बची सघे थो अल्लाह वारे चयो आहे त अलाए छो माण्हू बेकल थी पिया आहिनि जंहिं शइ खां बची सघनि था उन खां बचण जी कोशिशि नथा कनि ऐं जंहिं शइ खां नथा बची सघनि उन खां बचण जी कोशिशि था कनि अदा मौत खां को बची सघियो आहे या बचंदो पोइ मौत खां बचण जी केॾी था कोशिशि कयूं